जसम के मरकजी वाइस चेयरमैन नवाज शाह भड़ाई धावे जी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध में लाकानूनी निज़ाम है अटे लटे अजय जो नारो हणंदड़ पीपी सरकार ग़रीब आवाम खां संदन बुनियादी हक़ बि खसे वरिता आहिनि। बहिरा टाउन DHA मनसूबनि जी आड़ में काठोड़ गडाब मरी झंपी जुंगशाई जामशोरी ताईं ज़मीन ते कब्ज़ा करे तव्हांजे धरती धड़नि खे बेदख़ल कयो पियो वञे। सिंध खे मुकमल तौर ते कानूनी बणायो वियो आहे ऐं सिंध जेका आहे उहा हर आए ॾींहुं गुरबत बुख अफ़लास ऐं ज़िलत जो शिकार थींदी पई वञे। तेज़ीअ सां सिंध जी जेका डेमोग्राफी आहे उहा तब्दील पई थिए। सिंधी माण्हुनि खे पंहिंजे वतन में फ़लस्तीनियुनि वांगुरु ऐं रेड इंडियन वांगुरु पंहिंजी धरती तां बेदख़ल करण जा साबा थी रहिया आहिनि। ऐं ॿिए तरफ़ K4 ऐं K5 ऐं K6 जे मनसूबनि ते खरबे रुपया ख़र्च कया विया आहिनि, पर इंजीनियरिंग जे नुक़्ते निगाह खां डिज़ाइन ग़लति हुजण जे करे उहे मनसूबा जिन ते असांजा अरबे रुपया ख़र्च थिया आहिनि उहे मनसूबा पाया तकमील ते बि न आहिनि पहुता, पर उते गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदे असांजा पैसा ख़र्च कया विया आहिनि उन्हनि मनसूबनि ते। हुन चयो त सिंध जे वसीलनि ते धारिया मुकमल तौर ते क़ाबिज़ थी करे आयाशूं करे रहिया आहिनि। संदसि चवणु हो त 16 फरवरी ते बदीन में तारीख़ी तहफ़्फ़ुज़ सिंध रैली कढी वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।